इलेक्शन कमीशन सुभाणे थींदड़ सेनेट चूंडनि लाइ इंतजामनि खे हतमी शक्ल ॾेई छॾी आहे। क़ौमी ऐं सूबाई असेंबलियुनि में वोटिंग सुभाणे सुबुह जो 9 वॻे खां शाम 4 वॻे ताईं थींदी। क़ौमी असेंबली ऐं सूबाई असेंबली में सुभाणे थींदड़ सेनेट चूंडनि लाइ इंतजामनि खे हतमी शक्ल ॾिनी वई आहे। बैलेट पेपरनि समेत चूंड सामान रिटर्निंग ऑफिसरनि ताईं पहुचाइण जो अमल मुकमल थी वियो आहे। सेनेट चूंडनि लाइ 4 मुख़्तलिफ़ रंगनि में बैलेट पेपरनि जी छपाई कई वई आहे। जनरल सीटनि लाइ अछो रंग जो बैलेट पेपर, टेक्नोक्रेट सीटनि लाइ साओ बैलेट पेपर छपायो वियो आहे। औरतुनि जी सीटनि लाइ गुलाबी ऐं अक़लियती सीटनि लाइ पीले रंग जो बैलेट पेपर हूंदो। बलूचिस्तान असेंबली जा समूरा 11 उम्मीदवार बिना मुक़ाबले कामयाब थी चुका आहिनि। पंजाब असेंबली मां 7 जनरल सीटनि ते बि उम्मीदवार बिना मुक़ाबले चूंडिजी चुका आहिनि। इस्लामाबाद जी जनरल ऐं टेक्नोक्रेट सीट ते 2 उम्मीदवार, पंजाब मां औरतुनि जी सीटनि ते 4, टेक्नोक्रेट 13 उम्मीदवार आमू साम्हूं आहिनि। पंजाब मां अक़लियती सीट ते 2 उम्मीदवार हिस्सो वठी रहिया आहिनि। सिंध जे जनरल सीटनि ते 11 ऐं औरतुनि जी सीटनि ते 3 उम्मीदवार आहिनि। सिंध मां टेक्नोक्रेट सीटनि लाइ 4 ऐं अक़लियती सीट ते 2 उम्मीदवार आमू साम्हूं आहिनि। केपीके मां जनरल सीटनि ते 16, औरतुनि जी सीटनि ते 4 उम्मीदवार आहिनि। केपीके मां उल्मा ऐं टेक्नोक्रेट सीटनि ते 6 उम्मीदवारनि विच में मुक़ाबलो थींदो। इलेक्शन कमीशन मुताबिक़ मख़सूस सीटनि ते मेंबरनि खां हलफ़ न वरितो वियो त केपी असेंबली में सेनेट जूं चूंडूं मुल्तवी कयूं वेंदियूं।